अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, उनसर फेरोज डिस्ट्रिक्ट बार के सदर अब्दुल रहीम अब्बासी, सीनियर वकील सैयद मौजूद अली शाह, जनरल सेक्रेटरी बार काउंसिल अयाज हुसैन मरी हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुंहिंजी ज़ाती प्रॉपर्टी अलावारे चौक ते आहे, उते इंक्रोचमेंट वारा ऐं मजिस्ट्रेट आयो। उन्हनि अॻिए ॾींहुं कार्रवाई करे दुकाननि जे अॻियां छपरा डाहे छॾिया। ॿिए ॾींहुं वरी मोटी आया, चयूं अॻियां ॾाकणियूं डाहींदासीं ऐं दुकान रोड में था अचनि, दुकान डाहींदासीं। असां कागज़ खणी पहुतासीं, पोइ बि ज़ोरी दुकान पिया डाहिनि। असां न को उन्हनि खे रोकियो त दुकान न डाहियो त मजिस्ट्रेट साहब असांजे दहशतगर्दी जी FIR दाख़िल कराए छॾी आहे, जॾहिं त संदन वीडियो मौजूदु आहे। सेशन जज खे चए थो त मूंसां मुमारी कई अथनि, मां SP ॾे वञा थो, मां हाणे कार्रवाई खां सवाइ न मोटंदुसि। पोइ FIR में लिखायो आहे त मोहम्मद अली शाह पिस्टल पियो हणे। असां चीफ जस्टिस खे अपील था करियूं त इंक्वायरी करे। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर M ज़फर तगर जी ख़बर मौजूदु बार जे सदर अब्दुल रहीम चयो आहे त मोहम्मद अली शाह असां सां कोर्ट में हो, असां सेशन जज सां मिलियासीं त साईं का ॻाल्हि न आहे, तव्हां मजिस्ट्रेट खे रोकियो, हुन असांखे यकीन दहानी कराई, पोइ बि FIR दाख़िल कराई। जनरल सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट बार चयो त असां जज साहिबान जी इज़त था करियूं, पर मजिस्ट्रेट साहब इंसाफ़ ॾींदड़ आहे, पर अफ़सोस आहे त हुन FIR वकीलनि ते दाख़िल कराए छॾी। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन।